या रुमाल में प्यार थी वियो अथसि मूंसां मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजे ख़्याल में ही असां सभिनी जो मोहबतुनि जो हिकिड़ो मुशाइरो आहे जंहिं मुशाइरे में असांजी कंहिंजी बि दिलि आज़ारी करण जी काई बि ॻाल्हि कोन्हे ऐं न ई असां चाहींदासीं त कंहिंजी दिलि आज़ारी थिए। ऐं मूंखे ख़ुशी आहे त असां वटि मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जा जेके दोस्त वेठा आहिनि, असां वटि बलोचिस्तान जा बि दोस्त वेठा आहिनि, असां वटि घोटके जा बि दोस्त वेठा आहिनि, असां वटि खेरपुर पिराले जा बि दोस्त आहिनि। ही गदाईअ जो हिकिड़ो मुशाइरो आहे, गदाई मोहबतुनि जो शाइर हुयो ऐं गदाई हर ॿोलीअ में असां था चऊं त तर्जुमो बि थिए, मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में बि तर्जुमो थिए त जीअं माण्हुनि खे बि ख़बर पए त गदाई चवणु छा थो चाहे या गदाई जे शाइरी जो पोएटिक डिक्शन कहिड़ो आहे। सो आउं चाहींदुसि त ही गॾियल मोहबतुनि जो मुशाइरो आहे। जेकॾहिं कंहिंजी बि दोस्त जी दिलि आज़ारी थी आहे, हिन तरफ़ हुजे हुन तरफ़ हुजे, त असीं हिकु दफ़ो वरी ॿीहर अदबी संगत ठुल जे पूरे सफ़े जे तरफ़ां ऐं आउं हिन अॼोके हिन मुशाइरे जो मेज़बान मूंसां गॾु वफ़ा बुरड़ो उहो सभु जेके बि दोस्त आहिनि असां तव्हांखे माज़रत कयूं था ऐं मोहबतूं असां तव्हां सां वॼूं था ऐं यकीनन हीउ हिकिड़ो मोहबतुनि जो मेड़ो आहे। ऐं आउं चाहींदुसि त हिन मोहबतुनि जे मेड़े मां हिकिड़ियूं सुठियूं यादूं खणी वञूं ऐं ईअं न हुजे त यादि बि तुंहिंजी खंजर जहिड़ी, करबला ऐं महशर जहिड़ी, तो में प्यार न अचिणो आहे, तूं त सफ़ा ऐं सखर जहिड़ी। हाकिम गुल जी शाइरी आहे। ऐं असां वटि हीउ जेको मुशाइरो आहे, इन मुशाइरे में ॿ दोस्त असांजा हेठों रहिया आहिनि ऐं असां चाहियूं था त उन्हनि खां पोइ वरी मथे सदारती सथ में जेके असांजा आहिनि महिमान ख़ासि सथ में जेके असांजा महिमान आहिनि, असीं उन्हनि खां पुछूं था। अयाज़ शेख अयाज़ किथे लिखियो आहे त हुन पुछियो त तुंहिंजो घर किथे आहे? मूं चयोमांसि त पिरालो आहे। चई त पोइ त सारी काइनात तुंहिंजो ई घर आहे। ऐं हीउ काइनात जो मोहबतुनि जो मर्कज़ आहे। नेमत सुमरो साहब जिन खे गुज़ारिश कंदुसि असांजे अॼोके हिन ख़ूबसूरत माहौल में जेको सकाफ़ती पचको पहिरीं आयो आहे, नेमत सुमरो साहब गुज़ारिश आहे त अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। तव्हां सभिनी जी भरपूर ताड़ियुनि जे गूंज में नेमत सुमरो साहब।